अरे काॾे वञे थो तकड़ो तकड़ो? अरे यार पाण वारो यार न हुयो जेकी चेनी छोकिरी सां शादी करे आयो? हाँ हाँ। उहा ग़रीब गुज़ारे वई। अरे हल मां ईंदो आहे गुनार। अदा न रो चेना जो माल हलंदो ई न, तूं वरी 2 साल त कढी वई। पोपट खान वो कहिड़ो जानवर आहे जंहिंजो नाले वठण सां 40 ॾींहं ज़बान पलीत रहंदी आहे? ॿुधाए वई त 10 चकर कन कोशी मां कंदुमि न त तूं कजांइ। ओ मैडा तू छा तो समझेस त मां सूअर जो नालो वरदी 40 ॾींहं ज़बान पलीत रहंदी? मां इन बड़वे जो नालो न वरदी लेकिन 10 चकर कन कोशी कंदी। डॉक्टर इहो रंग अच्छे करण जी दवा त ॾे। सुबह शाम खीर पी पाणे अच्छो थी वञे। तोखे डॉक्टर कंहिं कयो आहे? छा थियो? खीर पीअण सां रंग अच्छो थिया त पोइ मैं जो बच्चो कारो छो आहे? अरे आऊं थे लीमो छो थो हणे? मूं जहिड़ो बुरो पूरी दुनिया में न मिलंदो ई। वरी कीअं? 81 71 ते मैसेज क्यों पैसा आया न? पोइ त ख़ुशि थी न। अगना बुध न चिबरा। ॿुधाए न लिमरा। पैसा वठण जो अंगूठो कम नथो करे। 3 ॾींहं 5 किलो लीमा खपाए बीठो आ।